हत्या कानून साज़ी जो तॾहिं जाइज़ो वठी सघे थी जॾहिं उहा बुनियादी इंसानी हक़नि सां टकराव में हुजे। कानून साज़नि जो मफ़ाद साम्हूं रखी कानून साज़ी जाचण पार्लियामेंट जे जमहूरियत खे घटि ॾेखारण बराबरि आहे। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मंसूर अली शाह नैब तरमीम केस में 15 सेप्टेम्बर जे फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ी नोट जारी करे छॾियो। जस्टिस मंसूर अली शाह 27 सफ़नि ते ॿधल इख़्तिलाफ़ी नोट में लिखियो आहे त अदालतनि खे पॉपुलर सियासी बयाने ते नाई हलणो हूंदो। अवामी जज़्बनि ख़िलाफ़ वञी अदालत खे आईन कानून मुताबिक़ फ़ैसिला ॾियणा हूंदा आहिनि। इसराइल जी ग़ज़ा ते वेशाणी बमबारी सबबि शहीद फ़लस्तीनी जंग 8,500 खां वधी वियो। शहीदनि में 3,600 ॿारड़ा बि शामिल। इसराइल जी ग़ज़ा जी अस्पतालनि भरिसां बि बमबारी, तुर्कश अस्पताल ते बमबारी, अलक़दस अस्पताल फौरी ख़ाली कराइण जी धमकी। अस्पताल जे भरपासे में शदीद बमबारी, बारूद जे धुएं सबबि अस्पताल में पनाह वठंदड़ जो साहु बुसाइजण लॻो। ग़ज़ा में हयातूं विञाईंदड़ ॿारनि जो अंग 6 सालनि में पूरी दुनिया में जंग सिथियल इलाइक़नि खां वधी वियो। इसराइली फोर्सेस रामल्ला मां 20 फ़लस्तीनियुनि खे गिरफ़्तार करे वरितो। पहिरीं नवंबर खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में हिकु भेरो ॿीहर वॾी घटिताई जो इम्कान आहे। पढ़ी मीडिया मौसूब आलमी मंडी में कचे तेल जी क़ीमत में फ़ी बैरल $5 घटिताई थी आहे। पाकिस्तान में ईंदड़ महीने खां पेट्रोल जी क़ीमत 15 खां 20 रुपयनि ताईं घटिताई जो इम्कान आहे। हाई स्पीड डीज़ल जे अघ में 10 खां 16 रुपयनि ताईं घटिताई जो इम्कान आहे। निगरान हुकूमत गैर कानूनी परॾे जी वापसी लाइ ऑपरेशनल प्लान खे हतमी शिकल ॾेई छॾी। पाण मुरादो पंहिंजे मुल्क न वींदड़नि ख़िलाफ़ पहिरीं नवंबर खां कार्रवाई शुरू थींदी। हुकूमती रिपोर्ट मूजिब हेल ताईं 82,000 अफ़गानी शहरी पंहिंजे मुल्क वापसि वञी चुका। नवाब शाह में पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जे सदर अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ज़रदारी हाउस में कारकुननि सां मुलाक़ात। अॻूणे सदर कारकुन सां सियासत ऐं चूंड सां लॻियल तजवीज़नि बाबति सलाह मशवरा कया। पीपल्स पार्टी जो पैगाम घर घर पहुचायो। आसिफ अली ज़रदारी जी कारकुननि खे हिदायत। पीपल्स पार्टी ईंदड़ आम चूंडनि में सॼे मुल्क मां कामयाबी हासिल कंदी। पीपल्स पार्टी जी असल ताक़त मज़दूरी आहिनि। क़यादत पंहिंजे कारकुननि सां गॾु बीठल आहे। उबाड़ो वेझो नंढे भाउ वटां वॾो भाउ क़तल। ॻोठ अला चुवायो डहर में जवाबदार यूसुफ गोलियूं हणी वॾे भाउ हक़ नवाज़ सोलंकी खे क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची इलाज खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। कंदकोट वेझो नीगर घणो शाख में किरी ॿुॾी फौत। ॻोठ खान मोहम्मद गुजराणी मिठ वरीअ जे मजीद पुट मोहम्मद गुजराणी घर अॻियां शाख में ॿुॾी पियो। बाडरे भरिसां पाणी वारी मोटर मां करंट लॻण सबबि नौजवान शफ़क़त अबड़ो फौत।